खानगढ़ जे महर सरदार अलीगोर खान महर के सरदारी जी पग बधाई वई। पग बधाइण जी रस्म अॼु 6 सेप्टेम्बर ते रखियल हुई, पर कलम 144 सबब रात देर सां तकरीब कोठाए रस्म अदा कई हुई। गौहर पैलेस में कोठायल तकरीब में PPMPA सरदार अली नवाज उर्फ राजा खान महर, PTI MPA सरदार शेर खान शर, MNA गौस बख्शान महर समेत मुख्तलिफ बिरादरियुनि जे सरदारनि तोड़े महर बिरादरी जे मुख्तलिफ पाड़नि जे माण्हू वॾी तइदाद में शिरकत कई। पग जो पहिरियों वर उच्च शरीफ आयल संदन मुर्शिद जफर हसन शाह जीलानी, बाक़ी वर राजा खान महर, गौस बख्शान महर, हालार खान पिताफी शहरियार शर ऐं ॿियनि ॾिना, जंहिंखां पोइ दुआ पिणु घुरी वई। तकरीब में शरीक सरदार अली नवाज उर्फ राजा खान महर तोड़े मौज़िज़ शख्सियतनि ख़िताब कंदे चयो त कलम 144 लागू हुअण करे एमरजेंसी बुनियाद ते तकरीब जो सॾु ॾिनो वियो। इन मौक़े ते सरदार अलीगोर खान महर जो चवणो त पग हिकु वॾो ॿारु आहे ई, जेतिरो ॿारु आहे अल्लाह साईं खे बि ओतिरो जवाबु ॾियणो आहे। सरदार अलीगोर खान महर चयो त सरदार क़ौम जो ख़ादिम हूंदो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।